सलाम साथियों, आऊं तव्हांजो होस्ट काशान। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदसि लिलुर जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। लिलुर जंगली गाह जो हिकु अहिड़ो क़िस्म आहे जंहिंखे जानवर सां गॾु माण्हू बि खाईंदा आहिनि। लिलुर जो ॿूटो अक्सर करे वारियासी ज़मीन में थिए थो। लिलुर जो ॿूटो 1 खां 1.5 फुट डिघो थिए थो। हिन ॿूटे जा पन 5 खां 6 सेंटीमीटर वेकरा ऐं 1 खां 1.5 इंच डिघा थियनि था। अचो त हाणे लिलुर जो ॿूटो ॻोल्हियूं। इजो ही आहे लिलुर जो ॿूटो ऐं हिन जा पन तव्हां ॾिसी सघो था। हिन ॿूटे जी डांडी गोल थिए थी। डांडी में थोरी थोरी विथी ते शाखूं बि निकिरनि थियूं। हर शाख जे मुंड में पन हुजे थो ऐं पन जे पासे खां हिकु डिघी शाख निकिरे थी जंहिंमें नंढड़नि दाणनि सां जोड़ हूंदी आहे जंहिंमें ॿिज बि हुजे थो। लिलुर जे ॿूटे खे ॿहिराड़ी जा माण्हू भाॼी तौर बि इस्तेमालु कंदा आहिनि। ॿहिराड़ी जा माण्हू लिलुर जा पन पटे उन्हनि खे पाणी में उॿारे उन में लस्सी ऐं अटो विझी घोटे बड़को ॾियारे खाईंदा आहिनि। लिलुर जी भाॼी खे ॿहिराड़ी जा माण्हू लिलुर जो साग बि चवंदा आहिनि जेको ॿहिराड़ी जे माण्हुनि लाइ हिकु नेमत हूंदी आहे। लिलुर जे ॿूटे खे मेंहूं, ढगियूं, ॿकरियूं ऐं ऊठ शौक़ सां खाइनि था। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजी वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा।